लाखा रोड जी औरतुनि चयो आहे त सिंधी समाज जूं औरतूं अञा आज़ाद न थियूं आहिनि। उन्हनि 25 जुलाई ते थींदड़ चूंडुनि में मर्दनि जे चवण ते वोट कयो आहे। छो जो असांजा मर्द अञा वॾेरनि जे असर हेठि आहिनि, जॾहिं त कुझु इलाइक़नि में औरतुनि आज़ाद नमूने बि वोट विधो आहे। लाखा रोड जी औरतुनि अवामी आवाज़ टीवीअ सां ॻाल्हाईंदे वोट ॾियण मुतलिक़ पंहिंजनि ख़्यालनि जो इज़हार कयो। सबके पंहिंजे मर्दनि जे सम्झे राह मर्ज़ी सां वोट कनि थियूं ऐं पंहिंजी राह सां नथियूं कनि। वोट असां पंहिंजी मर्ज़ी जा ॾिना आहिनि। वॾेरनि जो जेको जिथे मर्दनि चयो उते ॾिनासीं। असां पंहिंजी मर्ज़ी ते जिते दिलि चयो उते ॾिनोसीं। जो पढ़ी लिखी है उनको तो खबर है, जो अनपढ़ है तो वो नहीं समझ सकती। दिल सां ॾिनोसीं। न मर्दनि बस पंहिंजे दिल सां ॾिए जिथे दिलि चयो। आज़ादी एतिरी कोन्हे, जेके पढ़ियल लिखियल छोकिरियूं आहिनि उन्हनि में शऊर आहे, उहे पंहिंजी मर्ज़ी कनि थियूं। बाक़ी जेके अनपढ़ियूं जारियूं आहिनि उन्हनि खे का बि ख़बर कोन्हे, उन्हनि खे पंहिंजे मर्दनि जे दॿा में आहिनि। वोट असां पंहिंजी मर्ज़ी ते कयो, कंहिं बि असांखे कंहिं सिफारिश कान कई आहे। मोहम्मद सालेह डाहरी, अवामी आवाज़ टीवी, लाखा रोड।